नाज़िन खोटकी के ज़िले हेडक्वार्टर वाले शहर मीरपुर माथेलो में म्यूनिसिपल इंतजामिया जी नाअहली सबब गंदगी हद दखलिन जो आज़ार वधी वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। असीं मीरपुर माथेलो में मौजूद आहियूं, जिते मीरपुर माथेलो ज़िले हेडक्वार्टर की हैसियत हूंदे भी पंहिंजी हैसियत विञाए चुको आहे। हिते शहर में गंदगी मुक़दर बणिजी वई आहे। शहर जी जेके बजट आहे उहे करोड़ रुपया बजट बुॾी चुकी है। गवर्नमेंट तरफां जेके पैसा मिलंदड़ आहिनि, जेका रक़म मिलंदड़ आहे मीरपुर माथेरे शहर जे लाइ, उहे ऑफिसर जे करप्शन जे नज़र थी वञे पई। अचो त शहरनि खां वीचार वठूं, शहरनि जो छा चवणु आहे। पाण ॾिसो था पिया शहर के हवाले से गंदगी जो तमाम हर चौक से हर गली में हर रोड से गंद कचरा लगा पिया आहिनि। काथे भी सफ़ाई जो को भी नाम निशान कोन्हे। हिते सरकार हर महीने जो बजट ईंदी आहे, करोड़ रुपया तक़रीबन 2 करोड़ 36 लाख रुपया जो बजट ईंदो आहे। काथे भी त नथो नज़र अचे त काथे सफ़ाई थियल हुजे। आखिर सां ॾिसो था त हद दख़लनि जे हवाले सां एतिरो त हालत थी चुकी आहे शहर में जो किथां भी असांखे आम माण्हू के गुज़रण की जगह जेको आहे सो नथी मिले। ऐं सुबुह जे टाइम जॾहिं असांजूं स्कूल जा ॿार जेके आहिनि, न्याणियूं जेके आहिनि, भेनरूं जेके असांजूं आहिनि, जॾहिं स्कूल वञण जे टाइम थिए थो ऐं छुट्टी जो टाइम थिए थो त उन्हनि ॿारनि खे जेको आहे सो गुज़रण जे लाइ भी किथां रस्तो नथो मिले। फुटपाथ ते भी जेके आहिनि हद दख़लियूं ऐं रेड़ियूं वग़ैरह जेके भी आहिनि उहे उते जेके आहिनि से मौजूदु हूंदियूं आहिनि। ऐं हर वक़्तु चाहे सुबुह जो टाइम ॾिसो, चाहे राति जे टाइम ॾिसो, चाहे मंझंदि जो टाइम कहिड़ो भी टाइम ॾिसो, त हर वक़्तु जेके आहिनि से शहर जो हालत जेको आहे उहो तमामु ख़राबु आहे। असां ज़िले इंतज़ामिया के स्पेशल सिंध गवर्नमेंट के असां इहा अपील कयूं था त खुदारा हिन शहर जी जेको आहे मालिकी कई वञे, हिन शहर के असल सुञाणप ॾिनी वञे जेका हिन जी असल सुञाणप आहे। ऐं तव्हां ॾिसो था पिया त फुटपाथ भी जेके आहिनि से उहे ख़ाली न आहिनि जितां हिकिड़ो आम माण्हू उतां पंहिंजो रस्तो क्रॉस करे सघे। बराए महिर हिकु दफ़ो ॿीहर सिंध हुकूमत के ऐं ज़िले इंतज़ामिया के अपील कयूं था त खुदारा हिन शहर के माहौल जी जेकी आलूदगी आहे इन खां भी महफ़ूज़ कयो वञे ऐं जेको हिते जा रस्ता आहिनि इन्हनि खे भी साफ़ कयो वञे ऐं जेके हद दख़लियूं आहिनि, जेके शहर जो जेको माना असल सुञाणप विञाए चुकियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो तमामु बहितर तरीक़े सां जेको आहे सो हल कयो वञे। इंतज़ामी नाअहली चइजे, जेके माना असांजे शहरनि जे माना जेके ख़ूबसूरती आहे उनखे माना ख़तमु कयो वियो आहे। हिते हथ वठी करे हिते माना जेके रेड़ियूं वग़ैरह बिहारियूं वियूं आहिनि, जंहिंखां ही टाउन वारा पैसा वठंदा पिया, उन्हनि जे मथां मंथली मुक़ररु आहिनि। बज़ाहिर ते असांखे माना जेके ज़ाहिर चवंदा त बाबा ग़रीब को रेड़ी वारो आहे, ॿियो आहे, पर उनजे पोयां जेके माना लिकल हथ आहिनि उहे हिकिड़ा बासर हथ आहिनि जेको आहे, जेके असांजी शहर जी सूंह खे माना उन्हनि तबाह बर्बाद करे छॾियो आहे। हर जॻह ते कचरे जा ढेर लॻा पिया आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे माना शहरनि खे माना हथ माना वठी करे तबाह कयो वेंदो। 1 करोड़ रुपए जी जेके बजट अचे थी, मुंहिंजे ख़्याल में ग़ालिबन 2 करोड़ को 36 लाख रुपया या केतिरी आहे, उहा बजट हिते का ॾिसण में अचे थी। हीअ ॾिसो छा शहरनि जी हालत लॻी पई आहे। जेको आहे हिते माना कचरे जा ढेर लॻा पिया आहिनि। हू पुराणो मसूआ जी हालत ॾिसो, जेको मिनिस्टर साहिबु हिकिड़ो लपो हणायो आहे, उनखां पोइ का कमकार न थियो आहे। असांजी बजट जेको आहे त सिर्फ़ु माना अले कहिड़े पासे ख़र्च थिए थी का ख़बर न आहे। शहर की संभाल लधी आहे, हिते कोई चूंडियल नुमाइंदो न आहे। टोन कमेटी वारा जेका ना इंसाफ़ी करे रहिया आहिनि ऐं हीअ जेकी हुकूमत असांजी आहे नायल हुकूमत आहे, डिप्टी कमिश्नर जेको असांजो नायल आहे, को भी असांजे शहर की सफ़ाई न आहे। ऐं सॼो असांजो सिंध जूं न्याणियूं जेके अचनि थियूं मीरपुर माथेले में डॉक्टरनि खे को मरीज़ अचे थो, को तकलीफ़ आहे, ॾिसो था शहर की गंदगी वधी वई आहे ऐं गाॾियुनि जो असार वधी वियो आहे। को भी हिते असांजे शहर में अहिड़ी कोन्हे। शहर जी जेका इहा रोडनि ते रेड़ियूं बीठियूं आहिनि ऐं जेका दुकानदार आहिनि सामान वधाए करे ॿाहिरि रखनि था, उन्हनि खे थोरो हदबंदी में कयो वञे त जीअं आम शहरी परेशान न थियनि, अचण वञण में उन्हनि खे सांझाई थिए। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।